अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक खबरनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां ॾखण मां ख़बर शेयर कंदा हलूं। ॾखण शहर जे मशहूर दरगाह सैयद मलूक शाह बुखारी ते हर साल 5 मुहर्रम हराम जे ॾियारे ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जे शहीदनि साथियुनि जे यादि में मजलिस अज़ा मुनक़द कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ ॻोठनि खां अज़ादारनि शिरकत कई। उन मौक़े ते ज़ाकिर इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत ऐं इमामनि सां थियल ज़ुल्म जो किस्सो ॿुधायो। वेठल अज़ादारनि खे रोआरे छॾियो। ॿिया तरफ़ मजलिस में शिरकत कंदड़ अज़ादारनि चयो त हर साल मजलिस ऐं अज़ादारी करे इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उन जे साथियुनि जे लाज़वाल क़ुर्बान खे यादि कयो वेंदो आहे। हिननि वधीक चयो त मजलिस में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे पैगाम खे पूरे दुनिया में पहुचायो वेंदो। वधिक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।